दोस्तों सिंध जो अज़ीम तरीन फ़नकार जेको सिंध में बल्कि पूरे पाकिस्तान में तमाम घणो मक़बूल थियो, पूरे खिते जो ये समझो एक सिंधी बेहतरीन फ़नकार। अॼोके वीडियो में गाल कंदासीं जलाल चांडियो शागिर्द कंहिंजो हुयो ऐं जलाल चांडे जो उस्ताद केरु हुयो। तफ़सीली वीडियो में गाल कंदासीं छाजे करे जो जलाल चांडियो सिंध जो एक अज़ीम फ़नकार थी दस्यो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे जलाल चांडे जो जेको उस्ताद हुयो उहो बि हिकु अज़ीम फ़नकार हूंदो जंहिं जलाल चांडे सां तमामु घणी महिनत करे ऐं जलाल चांडे खे हिकु उभरदड़ सितारो करे ऐं मैदान में आंदो। दोस्तों अॼोके वीडियो में मुकमल ॻाल्हि कंदासीं उस्ताद अली गुल महर जे बारे में जेको जलाल चांडे जो उस्ताद आहे ऐं उन खां अलावा जलाल चांडे जे बारे में भी हिन वीडियो में थोरी ॻाल्हि कंदा हलंदासीं। बल्कि सॼे हिन वीडियो जो उनवान जेको आहे उहो अली गुल महर आहे। दोस्तों छाजे करे जो अली गुल महर बि सिंध जो हिकु पाए जो फ़नकार थी गुज़रियो। जॾहिं जलाल चांडियो नंढो हुयो त अली गुल महर जा कलाम ॿुधंदो रहंदो हुयो पंहिंजे टेप में या कैसटनि जो दौरु हूंदो हुयो। पोइ अली गुल महर खे ॿुधंदे जलाल चांडे खे ॻाइण जो शौक़ु थियो ऐं ॻाइण जो जज़्बो पैदा थियो। दोस्तों अली गुल महर वटि जॾहिं जलाल चांडियो वियो सिखा वठणु त जलाल चांडे सां अली गुल महर तमामु घणी महिनत कई ऐं पाण सां गॾु जेके नंढा वॾा प्रोग्राम थींदा हुया ऐं अली गुल महर अॻु में दरगाहनि ते सिर्फ़ु ॻाईंदो ऐं सूफ़ियाना कलाम चवंदो हो। यकतारे चपड़ीअ जो हिकु बहितरीन फ़नकार हुयो अली गुल महर जंहिंखे तक़रीबन सॼी सिंध ॿुधंदी हुई। त दोस्तों अली गुल महर वटि जॾहिं जलाल चांडियो वियो त जलाल चांडे खे सिखा ॾिनई शुरूआती तौर हुनखे पंध पेज सेखारी ऐं उन खां अलावा जंहिं बि महफ़िल में वेंदो हुयो अली गुल महर त जलाल चांडे खे साण वठी वेंदो हुयो। दोस्तों ईअं कंदे कुझु साल गुज़रिया त जलाल चांडे खे हिकिड़ी महफ़िल में वठी वियो अली गुल महर ऐं अली गुल महर जलाल चांडे खे चयो त बाबा हाणे हिन महफ़िल में मां न ॻाईंदुसि, हिन महफ़िल में तोखे ॻाइणो आहे ऐं तुंहिंजो अॼोको इम्तिहान जेको आहे सो वठंदासीं। जे अगरि हिन इम्तिहान में तूं कामयाबु थी ऐं जलाल चांडिया त पोइ तोखे सॻो ॿधी ऐं सिंध जो हिकु बहितरीन फ़नकार करार ॾींदासीं। जे अगरि तूं नाकाम वे हिन महफ़िल में त पोइ हमेशह जे लाइ तोखे राग छॾिणो पवंदो। दोस्तों तव्हांखे ख़बर आहे त जलाल चांडियो तमामु घणो पंहिंजे कम सां लगन रखंदो हुयो ऐं जलाल चांडे खे तमामु घणो शौक़ु हुयो ॻाइण जो। त पोइ उन महफ़िल में जलाल चांडे हिकु अहिड़ा सुर कढिया ऐं ईअं यकतारे चपड़ीअ खे साज़नि सां पखेरी जो उते जेका वेठल आवाम हुई उन पिंडाल में उहे उस्ताद अली गुल महर खे बि विसारे विया जहिड़ा जलाल चांडे जेको आहे सो उते सुर कढिया ऐं जलाल चांडे जेके गीत ॻाया उते वाह थी वई सॼे पिंडाल में ऐं जलाल चांडे खे उते पहिरें दफ़ा टोपी ऐं अजरख ऐं हार माण्हुनि इनाम तौरु ॾिना त छाजे करे जो हिकु बहितरीन महफ़िल तो मल्हाई ऐं बहितरीन ॻाइणो थिए। उन खां पोइ अली गुल महर जंहिं बि फ़नकार जंहिं बि फंक्शन में वेंदो हुयो त जलाल चांडे खे चवंदो हुयो त बाबा तूं बि मूंसां गॾिजी गा। पोइ ईअं कंदे जलाल चांडियो हिकु अज़ीम सिंध जो फ़नकार थियो। अली गुल महर तिन फ़ानी दुनिया खे छॾे लाॾाणो करे वियो लेकिन जलाल चांडे जी पोइ तमामु घणी हाक हली सिंध में ऐं यकतारे चपड़ीअ सां जलाल चांडे वाह जी वफ़ा निभाई ऐं यकतारे चपड़ीअ खे पूरी दुनिया में जेको आहे सो मशहूरु करण वारो शख़्स हुयो उहो जलाल चांडियो हुयो जेको पंहिंजे यकतारे चपड़ीअ खे खणी पूरी दुनिया में प्रोग्राम जलाल चांडे कया। दुबई हुजे, कतर हुजे, सऊदी अरब हुजे, एतिरे क़दर जो असांजो दुश्मन मुल्क आहे इंडिया उते बि जलाल चांडियो वञी ऐं पंहिंजो प्रोग्राम करे आयो हुयो। जलाल चांडे खे माण्हू तमामु घणो इज़त ॾींदा हुया ऐं जलाल चांडे खे भाईंदा हुया। त दोस्तों वॾी महिरबानी, मिलंदासीं कंहिं नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह ने